नालो नालो रमजी कितरा होता बागरे जी मीरा ये जो को तान लाश आंदो आई छा तो थिए तान मुंहिंजी धीउ आहे इनके छा थियो आहे असांखे खणी वियो सरबत प्यारे सभिनि खे रामो कोली चए त हलो तव्हांजी माई खे वापसि वारे ॾियो त मुंहिंजी धीउ खे हिते राति जो हाणे 12 बजे हिननि खे प्यारी सरबत प्यारे सभिनि खे करे छॾिया घसम वारे भाउ खे सभिनि खे पोइ हिननि खां कयो ज़ना राति जो हिन राति जो गुज़ारे वई हुई हिकिड़ी पोइ साहु जे खणी विया हैदराबाद ईअं हुननि खे थैलियूं लॻल पियूं अच्छा घणियूं छोकिरियूं हुयूं छोकिरियूं 2 अच्छा पीउ जो नालो ॿुधायो पीउ जो नालो धनी ऐं पीउ जो नालो पीउ जो नालो गोवर्धन अवां बाला अफ़सरनि खां छा मुतालबो था कयो असां इहो डॉक्यूमेंट में चयो बाग़ दाख़िल केस अच्छा ही पंहिंजो रामू कंदो छा कहिड़ो इहो कमु भोपाई कंदो आहे भपाई कंदो हीअ अॻे भपाई पे कईं किथे करे पियो अवांखे जेॾी महिल शरबत पियारा हुआ होश कोन हुते असां कोन हो होसि तूं गॾु में पी गॾु में हा असां अचे माना दिमाग़ आउट थी वियो माई जे अच्छा हुन खां अॻु में बि तव्हां बोपे वटि विया हो न इलाज अॻु में लाइ असां कोन विया नालो पारू किथे रहंदो पंजाबीनि जे पासे रहंदो तुंहिंजे पीउ जो नालो सौजी ही छा थियो आहे जेको तव्हां लाश आंदो आहे हिनखे छा थियो आहे राति जो रामो आयो रामो पोइ खणी वियो पोइ हुननि खे अलाए छा शरबत पियो प्यारे रामू केरु आहे कोली किथे रहे थो मेरा पासे अच्छा हिनखे रामू खणी वियो हो हा हिन खां पोइ माना जेका लाश तव्हांखे किथां मिली आहे मुंहिंजे लास्ट पोइ उहो पान छॾणु आयो हो घर कंहिं महिल तव्हांखे माना ख़बर पई की असांखे 3 बजे ख़बर पई तव्हां राति जो उतारियो थाणे में रिपोर्ट दर्ज कराई आहे हिन वाक़े जे हवाले असां वारी ॿी भाइटी आहे न उनखे खणी पोइ निकिरी वियासीं पोइ घर वारी ॿी भाइटी जो नालो ॿुधायो धनी ऐं हुनजे पीउ जो नालो गोवर्धन हुनजी उमिरि घणी आहे उनजी 13 साल ऐं हिन जो नालो मुंहिंजो नालो पहिरियां में 14 साल उमिरि अच्छा हिनजे पीउ जो नालो छा आहे रवजी अच्छा